नाज़रीन, ग़ाज़ी अहमद में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौके ते रैलियों करण जो सिलसिलो जारी है। वीडियो लिंक ते मौजूद है ग़ुलाम हैदर बालादी। जी बिल्कुल, सॼे मुल्क जी अॼु क़ाज़ी अहमद में भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। क़ाज़ी अहमद जे आस पास जे इलाइक़नि खां नंढियूं वॾियूं रैलियूं जेके आहिनि उहे मरकज़ी जुलूस में शामिल थी। मरकज़ी जुलूस जेको आहे हिन वक़्तु क़ाज़ी अहमद नेशनल हाईवे खां रवां दवां आहे। वधीक हिते जेके आशिक़ाने रसूल मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू अॼोके ॾींहं खे कीअं था सेलिब्रेट कनि। जो जुलूस तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह जी तरफ़ खां निकिरी रहियो आहे। इंशाअल्लाह हर साल सरकार जो मिलाद धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं ऐं तहरीक लब्बैक जो मौक़िफ़ इहो आहे तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़्ज़त नामूस ते हर टाइम पहरो ॾियणो आहे ऐं हुज़ूर जी इज़्ज़त नामूस ते जेको हमलो कंदो असां उनखे कॾहिं बि बर्दाश्त न कंदासूं। इंशाअल्लाह ये असांजो जुलूस 12 रबीउल अव्वल जो शहर मां थी पोइ वरी वापसि 5 स्टार शादी हाल ते पंहिंजी जलसेगाह ते पहुचंदो। अल्हम्दुलिल्लाह हिन बिस्मिल्लाह रहमान रहीम इन प्रोग्राम जी ॾाढी ख़ुशी थी आहे। हर साल वांगुरु ही प्रोग्राम हली रहियो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ है त अञा बि ही प्रोग्राम थींदा रहंदा। असीं कॾहिं हूंदासूं कॾहिं न बि हूंदासूं, पर ही मुस्तफ़ा महबूब नबी पाक जी तारीफ़ दुनिया में आख़िरत में हलंदी रहंदी। मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह फ़क़द दख़लल जन्नह। जंहिं कलमो पाक पढ़ियो महबूब करीम सां मोहब्बत कई यकीनन हो जन्नत थी आहे। अल्लाह ताला शरफ़ साईं तव्हांखे इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग। जुलूस तहरीक लब्बैक या रसूलुल्लाह जे अमीर हज़रत साईं आशिक़ हुसैन मौलाना मखदूम मोहम्मद ईसा उठो जी क़यादत में हली रहियो आहे। इंशाअल्लाह असां मुसलमाननि खे इहो पैगाम ॾींदासीं जेका हयात या महबूब जे ग़ुलामी में गुज़ारणी आहे। लब्बैक लब्बैक या रसूलुल्लाह। जी बिल्कुल, अवां आशिक़ाने रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त अॼोके ॾींहं खे जेको आहे असां ईद जीअं सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं हीअ जेका मरकज़ी जुलूस आहे हिन वक़्तु नेशनल हाईवे खां सां रवां दवां आहे। हीअ मरकज़ी जुलूस क़ाज़ी अहमद मोड़ ते वञी उते हिकु जलसे जी सूरत इख्तियार कंदो। उन जलसे खां पोइ जेको आहे हीअ वापसि जेको आहे नेशनल हाईवे खां थींदो, जेको क़ाज़ी अहमद नाज़बाग मस्जिद में इख़्तिताम पज़ीर थींदो। जी।